सिंध समेत सॼे मुल्क में क़ौमी ऐं सूबाई असेंबलियुनि जे 21 टकनि ते नंढी चूंड लाइ पोलिंग खां पोइ वोटनि जी ॻणप जारी। क़ौमी असेंबली जे 5 सीटुनि लाइ पंजाब जे 2, ख़ैबर पख्तूनख्वा जे 2 ऐं सिंध जे 1 टक ते चूंड थी। पंजाब असेंबली जे 12, केपी ऐं बलोचिस्तान असेंबली जे 2 सीटुनि ते बि पोलिंग सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया। बलोचिस्तान ऐं पंजाब जे कुझु ज़िलनि में मोबाइल फोन ऐं इंटरनेट सर्विस मुअतल रही। पोलिंग स्टेशन्स ते सिविल आर्म फोर्सिस ऐं पाक फ़ौज जा दस्ता मुक़रर। लाहौर जे तक NA 119 ते नून लीग ऐं PTI कारकुननि में झेड़ो। PTI जा केतिराई कारकुन गिरफ़्तार। शेदादपुर जे क़ौमी तक NA 196 ते नंढी चूंड लाइ पोलिंग खां पोइ वोटनि जी ॻणप जारी। 65 पोलिंग स्टेशन जे गैर हतमी नतीजनि मूजिबि PP उम्मीदवार ख़ुर्शीद मजूनी जो 15,932 वोट खणी अॻिते। तहरीक लब्बैक जो उम्मीदवार मोहम्मद अली पवर 360 वोट खणी सघियो। 5 तालुक़नि शेदादकोट सिजावल जूड़े जो कुबो सईद खान, मीरो खान ऐं कंबर जे मुख़्तलिफ़ UCs में पोलिंग थी। ईरान जो सदर मोहम्मद इब्राहिम रईसी सुभाणे खां 24 अप्रैल ताईं पाकिस्तान जो सरकारी दौरो कंदो। ईरानी सदर जे दौरे जा तफ़सील साम्हूं अची विया। परॾेही खाते जे तर्जुमान मुमताज़िरा बलोच मूजिबि ईरानी सदर सां गॾु वफ़द में परॾेही वज़ीर, काबीना मेंबर्स, आला अमलदार ऐं वापारी शामिल हूंदा। ईरानी सदर वज़ीर आज़म, सेनेट चेयरमैन, क़ौमी असेंबली जे स्पीकर समेत अहम शख़्सियतुनि सां मुलाक़ातूं कंदो। पाक ईरान लाॻापा वधीक मज़बूत बणाइण समेत तवनाई, ज़राअत ऐं ॿियनि शोबनि में सहकार वधाइण ते ॻाल्हियूं थींदियूं। दहशतगर्दी जे ख़तरनि खे गॾियल तौरु मुंहुं ॾियण लाइ ॿितरफ़ो सहकार वधाइण ते बि ग़ौर वीचार कयो वेंदो। ईरानी सदर लाहौर ऐं कराची जा दौरा करे सूबाई क़यादत सां बि मुलाक़ातूं कंदो। पाकिस्तान ईरान गॾियल क़ानूनी मुआवनत बाबति मुआहिदो करण जो फ़ैसिलो करे वरितो। ज़रियनि मूजिबि वफ़ाक़ी काबीना ईरान सां गॾियल क़ानूनी मुआवनत जे मुआहिदे जी मंज़ूरी ॾेई छॾी। काबीना मां MOU जी मंज़ूरी बि वरिती वई। क़ानूनी मुआहिदो ऐं क़ानूनी MOU ते सही। ईरानी सदर इब्राहिम रईसी जी पाकिस्तान जे दौरे दौरान थियण जो इम्कान। ॿई मुल्क सिविल ऐं कमर्शियल मामलनि में गॾियल क़ानूनी मुआवनत जो मुआहिदो कंदा। शाम में चीनी इंजीनियर्स ते आपघाती हमले वारे वाक़े बाबति जांच कमेटी जी रिपोर्ट पधरी। फ्रांसिक रिपोर्ट मूजिबि चीनी इंजीनियर्स जी गाॾी न बुलेट प्रूफ हुई ऐं न ई बम प्रूफ हुई। SOPs तहत गाॾी बुलेट ऐं बम प्रूफ हुजणु घुरिजे हा। चीनी इंजीनियर्स जे काफ़िले जी चुड़पुर जो इतलाउ 7 ॾींहं अॻु ॾियणु घुरिजे हा। सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां PDMA जी तरबियती वर्कशॉप, फायर एंड रेस्क्यू 1122 जी तरबियत लाइ लाहौर वियल नौजवाननि ऐं नियाणियुनि सां इंतिज़ामिया जी बदइख़लाक़ी। 50 खां वधीक नौजवाननि खे बेदख़ल करण ऐं नियाणियुनि सां बदइख़लाक़ी करण ख़िलाफ़ तरबियत वठंदड़ शागिर्दनि जो अकेडमी आॾो एहतजाज। तरबियत सेंटर कराची मुंतक़िल करण जो मुतालबो। मुतासिर शागिर्दनि जो चवणु आहे त तरबियत दौरान नियाणियुनि खे हिरासा ऐं 50 नौजवाननि खे बेदख़ल कयो वियो। रेस्क्यू एंड फायर 1122 जी ट्रेनिंग कराची में कराई वञे। पाकिस्तानी कंपनियुनि वटि स्टेडियम ठाहिण जी महारत नाहे। असां बैनुल अक़वामी कंपनियुनि सां राब्तो कयो आहे। जल्दी स्टेडियम जी तयारी जो कमु शुरू थी वेंदो। PCB चेयरमैन मोहसिन नक़वी जूं लाहौर में मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त हेड कोच जा इंटरव्यूज़ जारी आहिनि ऐं ईंदड़ 2 खां 3 ॾींहनि में फ़ैसिलो थी वेंदो। नाइब कप्तान जे हवाले सां सिलेक्शन कमेटी मुशावरत करे रही आहे। पीपुल्स पार्टी अवाम जा मसला हल करे अॻिते वधी रही आहे। PTI मुंझल सियासी पार्टी आहे जिन जो लीडर U-टर्न वठंदो रहियो हुजे, उहो पाण बि U-टर्न वठनि पिया। रियासत खे नुक़सानु पहुचंदो त सभिनी खे नुक़सानु पहुचंदो। पाणीअ लाइ हब डैम जी स्कीम तयारु थी चुकी आहे। कराची जे मेयर मुर्तज़ा वहाब जूं मुख़्तलिफ़ रिथाउनि जो इफ़्तिताह करण बाद मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त लांढी में पुलिस बहादुरीअ सां दहशतगर्दनि जो हमलो नाकाम बणाए कराची शहर खे वॾी तबाही खां बचायो। असांजा इदारा दहशतगर्दनि सां हर वक़्तु मुक़ाबिलो करण लाइ तयारु आहिनि। खानपुर वेझो पुलिस जो गढ़ी तेगो जे कचे में ऑपरेशन। मुबैना ॾोहारी समेत 2 ॼणा मारिजी विया, 7 माण्हू ज़ख़्मी। पुलिस मूजिबि मुक़ाबले दौरान ॾोहारी SP तेगाणी मारिजी वियो, जंहिंजी सिर जी क़ीमत 20 लख रुपया रखियल हुई। फायरिंग दौरान वाटड़ू अमजद तेगाणी बि क़तल। वाक़ियो तेगाणी बिरादरी जी 2 धुरियुनि में कारे तकरार तां पेश आयो आहे। इलाइक़े में शोबोल।
शिकारपुर पुलिस द्वारा बिन मुखबिन खे बाज़ियाब कराइण जी दावा। गढ़ी ते गुवारे इलाइक़े में ऑपरेशन जे दौरान चनेसरई इमरान पहोड़ खे बाज़ियाब कराए वरितो आहे। पुलिस जो बयान, हथियारबंद ॿिन्ही नौजवाननि खे करमपुर लाड़े वटां अगवा करे विया हुआ। T20 मैच में पाकिस्तान ऐं न्यूज़ीलैंड विच में मुक़ाबलो जारी। क़ौमी टीम कीवीज़ खे मैच खटण लाइ 183 रन्सुनि जो हदफ़ ॾेई छॾियो। सैम अयूब 32 ऐं बाबर आज़म 37 ऐं मोहम्मद रिज़वान जूं 23 रन्सूं। न्यूज़ीलैंड तरफ़ां टॉस खटे पाकिस्तान ख़िलाफ़ बॉलिंग करण जो फ़ैसिलो कयो वियो। वेस्ट इंडीज़ की वुमेन टीम कराची के नेशनल स्टेडियम में खेलियल ॿी वनडे मैच में पाकिस्तानी टीम के 2 विकेटुनि तां शिकस्त ॾेई छॾी। मेहमान टीम 224 रन्सुनि जो टारगेट आख़िरी ओवर में 8 विकेटुनि के नुक़सान से पूरो कयो। पाकिस्तान तरफ़ां बिस्मा मारूफ 65, सिद्रा अमीन 50 रन्सूं ठाहे नुमाया रहियो। जापान जा 2 फौजी हेलीकॉप्टर समुंड में किरी तबाह थी विया। एक जड़ो फोत 7 गुम। जापान के सेल्फ डिफेंस फोर्स के तर्जुमान मूजिब हादसो छंछर ते पेश आयो। इमदादी कारकुनन समुंड में हेलीकॉप्टर जो हिस्सो ॾिठो। 2 हेलीकॉप्टर किरी तबाह थिया आहिनि। हादसे जो कारण अञा ताईं मालूम न थी सघियो आहे। सभ खां पहिरियां हयातियूं बचाइण जी पूरी कोशिश कंदासीं।